चाहियां त मीडिया ते अची करे कुछ भी चई सघां थो न उनजे बारे में भी। पर ॻाल्हि इहा आहे त इनजे करे नथो चवां त यार उनजो हिकिड़ो मान आहे, उनजो मर्तबो आहे, उनजी रेस्पेक्ट आहे मुंहिंजी दिलि में। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शोबिज़ यूट्यूब चैनल। अॼु जी हिन वीडियो में असां तव्हांखे इरशाद जागरानी ऐं सेहर शाह जे विच में जेके कुझु इख़्तिलाफ़ आया हुया ऐं सेहर शाह इरशाद जागरानी खे फेसबुक ते लाइव अची जेको वाउखो कयो हुयो, इन्हनि ॿिन्ही जे विच में छाजे करे इख़्तिलाफ़ आया हुया ऐं अहिड़ो इरशाद जागरानी सेहर शाह खे छा चयो जो सेहर शाह असुल तपी बाहि थी करे इरशाद जागरानी खे घटि वधि ॻाल्हायो। जी हाँ दोस्तों, उन ॻाल्हि जो असां तव्हांखे सबूत ॾेखारण वारा आहियूं ऐं ॿुधाइण वारा आहियूं। त दोस्तों अचो त हलूं था उन वॉइस कॉल रिकॉर्डिंग जे तरफ़ ऐं ॿुधूं था इरशाद जागरानी जी वॉइस कॉल। जेकॾहिं को बि मौक़ुफ़ ॾियां थो या का ॻाल्हि रखां थो, वरी उन मां सवाल जनम वठंदा, ॿियो सवाल थींदो, टियों सवाल थींदो। पर तोखे सॼी मामले जी ख़बर आहे ऐं सॼी सिंध खे बि इहा ख़बर आहे त मुंहिंजी नेचर, मुंहिंजी तबियत, मुंहिंजी मिटी जेका ॻोयल आहे न, रब करीम मूंखे जेको ठाहियो आहे, त उन में छा आहे। इलाही हसास तबियत जो माण्हू आहियां यार, इहे शयूं न कंदो आहियां। उहो सिंधवासियुनि जो उहो प्यार आहे। मूं वटि मोबाइल बि न आहे हिन वक़्तु, अञा ताईं मूंखे मोबाइल न आहे जो मूंखे तमामु घणो फ़ख़्रु आहे। ॻाल्हि इहा आहे त इरशाद जागरानी नाले जो एंकर सिंध टीवी ते कमु कंदड़ कुझु टाइम खां मूंखे हुन इलाही तंग कयो, इलाही हैरस कयो, मूंखे ब्लैकमेलिंग कॉन्टेंट जेको आहे, मैसेजिस डिफरेंट आईडीज़ तां मूंखे तंग करणु, उहो सभु उन कयो ऐं मां उनजे अगेंस्ट कंप्लेन कई, जंहिं तां अॼु उन ते पूरी कार्रवाई जेका आहे उहा कई वई FIA जी तरफ़ां। एविडेंस असां वटि मौजूदु आहिनि। ॻाल्हि इहा आहे, चवण जो मक़सदु इहो आहे त मूंखे अफ़सोस इहो आहे त असांजी सिंध में मां पाण तमामु घणी रिस्पेक्ट ॾींदी आहियां सभिनि खे, सभिनि माण्हुनि खे, सभिनि भाइरनि खे तमामु घणी रिस्पेक्ट ॾींदी आहियां। मां कतई बि इहा ॻाल्हि मां बि बर्दाश्त नथी करे सघां ऐं मूंखे इन ॻाल्हि ते फ़ख़्रु आहे त सिंध जो को बि माण्हू इहा ॻाल्हि कतई बर्दाश्त नथो करे सघे या न कंदो कॾहिं बि, त असांजी सिंध जी कंहिं बि नियाणी खे को बि माण्हू तंग करे थो